बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पिंडाल में वेठल मुझा तमाम मेहरबान दोस्त, अदड़ियों नंदड़ियों भेनर, खास तौर पे आऊं शुक्रिया अदा करण चाहियां थो मुझे भा आरिफ मैसर साहब जो, नंढड़ो असांजो उसामा मैसर साहब, जिन अॼु हीअ महफ़िल सजाई आहे, गुलदस्तो जेको आहे सजायो आहे, त आउं उन्हनि खे थोराईंदो आहियां, मुबारक ॾियां थो। दोस्तो, सिंध बार काउंसिल जी इलेक्शन 5 साल में थिए थी ऐं 5 साल बाद वरी उनजो टेन्योर अचे थो। मुंहिंजे हिन कैरियर में 2004 इलेक्शन आउं पहिरीं ॾिसी चुको आहियां, जंहिंमां 3 में मूं हिसो वरितो। ही 3 आहे, 2 पहिरियां, ही 3 आहे। पूरी सिंध मां इहो मूंखे फ़ख्रु आहे त हर ज़िले मां, हर तहलके मां नुमाइंदगी मिली आहे। ईअं न आहे त किथां मूंखे 0 वोट पियो वञे। हिन वक़्तु टंडोलिया, टंडो मोहम्मद खान मटियारी, ये 3 ज़िला आहिनि। हैदराबाद जा पार्ट पार्सल आहिनि। हैदराबाद जूं 3 सीटूं आहिनि, 4 ज़िला आहिनि हैदराबाद समेत। ऐं इत्तेफ़ाक़ आहे त इन्हनि 3 ज़िलनि मां टंडोलिया, टंडो मोहम्मद खान मटियारी मां ॿियो को बि कैंडिडेट कोन्हे। पोएं टेन्योर में मटियारी मां कैंडिडेट बीठल हुयो। असांजे हितां टंडोलिया मां भाउ जे पंहिंजे मेंबरनि मां 3 कैंडिडेट हुयासीं असां। ऐं जेकॾहिं असां केबी खे डोमिसाइल वाइज़ मिलायूं त 4 कैंडिडेट हुयासीं टंडोलिया जे बुनियाद ते। जेकॾहिं असां 4 ई ॼणा पाण में या कम से कम 3 ॼणा पाण में इतिहाद करियो आहे, कंहिं बि हिकिड़े दोस्त खे बीहण जो मौक़ो ॾियो आहे, त शायदि असां ॾाढे आराम सां सीट कढी वञूं आहे। छाकाणि त इन्हनि सभिनी दुश्वारियुनि जे बावजूद बि जेका रिज़ल्ट आई हुई, उहा मुंहिंजी 4थे नंबर जी रनर अप हुयमि। त जेकॾहिं ही दोस्त गॾु साथ ॾियनि हा त असां सिंध बार काउंसिल में हैदराबाद जी नुमाइंदगी लाइ पहुचूं हा ऐं टंडेलियार जी बार जी वेलफेयर लाइ उते वेही असां पंहिंजो आवाज़ जेको आहे पहुचायूं आहे। ख़ैर, वक़्तु गुज़री वञे थो, तजुर्बनि मां माण्हू सिखे थो। त हिन इलेक्शन में जेको सिनारियो हले पियो, तव्हां सभु दोस्त ग्रुपनि में, फेसबुक ते, व्हाट्सएप ते ॾिसो पिया त असां जहिड़ो ग़रीब मुतवसित तबिके जो माण्हू इलेक्शन जी अफोर्ड नथो करे सघे, जेको ट्रेंड हींअर क़ाइमु थियो आहे। रोज़ाना जी बुनियाद ते मुख़्तलिफ़ शादी हालनि में, जैमखाना में, हैदराबाद क्लबनि में, होटलनि ते दावतुनि जा प्रोग्राम आहिनि, जेके लखनि में उन्हनि जो बिल ठहंदो हूंदो। त असां जहिड़ो माण्हू, तव्हां जहिड़ो माण्हू, जेके हिते दोस्त वेठा आहिनि, जेको सुभाणे इहा उमेद रखे त असां हिन में हिसो वठूं, त आउं नथो सम्झां त जेको ट्रेंड थियो आहे त उनखे अफोर्ड करे सघे। इन करे आउं तव्हां सभिनी दोस्तनि खे इहा इल्तिजा थो करियां त इन ट्रेंड खे कंडेम करियो, इन ट्रेंड खे कंडेम करियो ऐं उन्हनि दोस्तनि खे वोट ॾियो, उन्हनि दोस्तनि खे वोट ॾियो जेके बाकिरदार आहिनि, मुतवसित तबिके जा आहिनि, जेके असां सां आवाज़ मिलाए, आवाज़ कुल्हे सां कुल्हो मिलाए बीही सघनि। ॿियो दोस्तो, टंडोलिया जे हवाले सां स्पेशली ॻाल्हाईंदुसि। हर डिस्ट्रिक्ट में, हर तहलके में ग्रुपबंदी हूंदी आहे, किथे 2 ग्रुप आहिनि, किथे 4 आहिनि, किथे 3 आहिनि। इहा हुस्न उन ॿार जो आहे त बिना इख़्तिलाफ़ जे, बिना जेको आहे तनक़ीद जे इस्लाह न थी सघंदी आहे। पर उहा तनक़ीद जेको आहे फ़क़ति इस्लाह लाइ हुअणु खपे, न कि तख़रीब लाइ हुअणु खपे। हिन वक़्तु टंडेलियार जो आउं वाहिद कैंडिडेट आहियां, बल्कि 3 ज़िलनि जो आउं वाहिद कैंडिडेट आहियां। हुअणु ईअं खपे ऐं थियणु खपे त असां सभु दोस्त गॾिजी, मुतहद थी, मुतफ़िक़ थी, टंडोलिया जी जेतिरी कास्टिंग हुजे वोट जी, 241 रजिस्टर्ड वोट आहिनि असांजा वैलिड,
त जेकॾहिं उहे 241 वोट कास्ट कंदा त मुंहिंजे खाते में 241 वोट निकिरणु खपनि त सॼी सिंध में इहो मैसेज वञे त यार यूनिटी ॾिठीसीं त असां टंडो लिहाज़ ॾिसीसीं अंदरि जा लख इख़्तिलाफ़ सही हर बार में ज़ाहिर आहे इलेक्शन हिकिड़ो ग्रुप हाराए थो हिकिड़ो खटे थो कुझु सीटूं हेॾां थींदियूं कुझु हेसां थींदियूं असां वटि हिते पैनल वाइज़ ग्रुप हले थो अदरवाइज़ ॿियनि सीटनि में अकेलो कैंडिडेट ॾींदो आहे को हितां खटे ईंदो आहे को हुतां खटे ईंदो आहे पर ॿार जे लाइ पोइ सभु गॾिजी बि कमु कंदा आहिनि उन में किथे कोई इख़्तिलाफ़ कोन रखंदा आहिनि लोकल लख इख़्तिलाफ़नि समेत सही पर मूं उन्हनि सभिनी दोस्तनि खे पूरो कमु करण जो मौक़ो ॾिनो त बाबा तव्हां भले पंहिंजो कमु करियो जेकी चाहे तव्हां किथे बि कंहिं क़िस्म में तव्हां ॾिठो हूंदो न कंहिं ग्रुप ते न कंहिं व्हाट्सएप ते न फेसबुक ते त कंहिं दोस्त लाइ मूं को कथो लफ़्ज़ ॻाल्हायो हूंदो मूं हुननि खे एप्रिशिएट ई कयो हूंदो जेकॾहिं को सुठो कमु थियो आहे जेकॾहिं किथे का इस्लाह जी ज़रूरत आहे त उन्हनि दोस्त जी इस्लाह कई हूंदी त इहे कम ईअं न इहे हीअं कंदो त इन जो रिज़ल्ट बहितर निकिरंदो तॾहिं पोइ इंसान खे इलाही कुझु सेखारे थो असां हिन वक़्तु उमिरि जे जंहिं स्टेज ते आहियूं त असां चाहींदासीं त असां नंढड़नि खे उहा जेको आहे परगत ॾेई वञो त जीअं टंडो लिहाज़ जो नालो हिन वक़्तु बि अलाह जो शुक्र आहे रब साईं जो कर्म आहे त जिते बि ॾींदा आहियूं त टंडो लिहाज़ खे इज़त ऐं मान सां जेको आहे ॾिठो वेंदो आहे पुकारियो वेंदो आहे ऐं हिन वक़्तु जीअं तंज़ीम साहब चयो त असांजा उहे दोस्त बि हिते शामिल हुजनि मूं उन्हनि खे पर्सनली रिक्वेस्ट बि कई हुई ऐं उन्हनि मूंखे चयो हुयो त पाण गॾिजी हिकिड़ो प्रोग्राम कंदासीं वेहंदासीं हींअर हुजनि हा त मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे पर अञा बि आउं नाउमीद कोन आहियां उन्हनि दोस्तनि खे आउं हथ अदब जा ॿधी अर्ज़ु थो करियां 3 वोट आहिनि तव्हां 2 वोट बल्कि हिन इलेक्शन जो हिकिड़ो हुस्न जेको आहे ख़ूबसूरती इहा आहे त तव्हां हिकिड़ो वोट ॾेई तव्हां 4 वोट हुननि खां वठी सघो था कीअं वठी सघो था हैदराबाद जूं 3 सीटूं आहिनि असांखे जेको बि चए थो दादा मूंखे वोट ॾे थो दादा बिल्कुलु आहे मुंहिंजो वोट तोखे आहे पर इन शर्त सां त असांजो कैंडिडेट बीठल आहे तूं पंहिंजो वोट मूंखे ॾे त उन हिकिड़े जे एवज़ असांखे हैदराबाद जा 2 वोट त उतां मिलनि था जे कैंडिडेट आहियूं 2 वोट असां उते ॾेई पंहिंजे लाइ हिकिड़ो वोट ॾेई असां उतां हैदराबाद मां 2 वोट वठी सघूं था वरी इन सेम तरीक़े सां असां जामशोरो दादू जी सीट तां हिकिड़ो वोट वठी सघूं था इन सेम तरीक़े सां असां जेको आहे बदीन छटो सुजावल जी सीट तां हिकिड़ो वोट वठी सघूं था हिकिड़ो माण्हू 4 वोट कलेक्ट करे सघे थो ऐं तव्हां सोचो जेकॾहिं इन हिकमत अमली ते असां सभु गॾिजी मुतफ़िक़ थी अमल करियूं कमु करियूं पंहिंजी ॿार जी बहितरी ऐं फलाह लाइ त तव्हां यकीन ॼाणो त असां टंडो लिहाज़ जी सीट ते नंबर 1 हैदराबाद जी रिज़ल्ट ईंदी त असांजा 245 वोट आहिनि 245 खे तव्हां जेकॾहिं चइन सां ज़रब ॾियो त इहे 1000 जे क़रीब वञी रिज़ल्ट अचे थी इहा सिर्फ़ु असांजी हिकिड़ी जेको आहे टंडो लिहाज़ जी पोलिंग स्टेशन जे जेको आहे हिकमत अमली सां असां 1000 वोट खणी सघूं था इन सां गॾोगॾु आउं तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहियां त लास्ट जनवरी जी इलेक्शन में आउं रनर अप रहियुसि टंडो लिहाज़ जी नुमाइंदगी तौरु त हैदराबाद डिस्ट्रिक्ट जो रिज़ल्ट अयाज तुनियो साहब हुते जो वॾो लीडर आहे डिस्ट्रिक्ट बार जो प्रेसिडेंट रहियो आहे हाई कोर्ट जो प्रेसिडेंट रहियो आहे मुख़्तलिफ़ फोरमनि ते रहियो आहे हाउसिंग स्कीम जो जेको आहे चेयरमैन आहे उन खां मुंहिंजी जेको आहे काउंटिंग हैदराबाद डिस्ट्रिक्ट जी वधीक आहे उन खां पोइ फरहाद अबड़ो साहब हैदराबाद डिस्ट्रिक्ट जो प्रेसिडेंट रहियो आहे हाई कोर्ट बार जो प्रेसिडेंट रहियो आहे मुख़्तलिफ़ पोस्टुनि ते रहियो आहे उन खां हैदराबाद जी काउंटिंग मुंहिंजी वधीक आहे ज़ियाउद्दीन शेख साहब हैदराबाद जो प्रेसिडेंट बि रहियो आहे मुख़्तलिफ़ फोरमनि ते जेको आहे नुमाइंदगी कनि था उन खां मुंहिंजी जेको आहे काउंटिंग वधीक आहे फर्ज़ त हैदराबाद में बि असांखे एतिरी मोट मिले थी जेकॾहिं हिते जा सभु दोस्त इहे मुतहद थी वञनि त असां ॿियनि ज़िलनि मां बि इन तरीक़े सां जेको आहे उहा साॻी मोट वठी सघूं था ऐं इन ई ते जेकॾहिं असां अॼु खां अमल शुरू करियूं त असांखां जेको वोट घुरे असां उन चओ बाबा तोखे वोट ॾियां थो पर शर्त इहो आहे त तूं मुंहिंजो पंहिंजो वोट मूंखे
हिन सीट ते ॾे 10 नंबर ते तूं मूंखे ॾे तो कयां फोटू सां वठ फोटू सां ॾे त हुनजी बि यकीन दहानी थींदी त यार मूंसां दुख कोन पियो करे पंहिंजो शनाख्ती कार्ड रखी फोटू सां गॾु मूंखे वोट ॾे थो मूंखां उन फोटू सां गॾु वोट वठे थो त इंशाअल्लाह तव्हांजे दुआउनि सां तव्हां यकीन ॼाणियो त असां भारी अक्सरियत सां इहा इलेक्शन खटे सघूं था लोकल सियासत दोस्तनि खे इख़्तिलाफ़ आहे काऊं हर साल इलेक्शन में अचां थो चूंडजां थो मूं हींअर सभिनी दोस्तनि खे वाज़े चई छॾियो आहे त ईंदड़ डिसंबर जे इलेक्शन में आउं कंटेस्ट नथो कयां आउं दोस्तनि खे वारो ॾियणु चाहियां थो जेके बि दोस्त इंट्रस्टेड आहिनि अचनि अची पंहिंजो इलेक्शन कंटेस्ट कनि आउं उन्हनि खे स्पेस ॾियां थो आउं नथो इलेक्शन विढ़ां उन्हनि दोस्तनि जी इहा शिकायत जेको आहे जंहिं करे उहे मूंखां थोरा दूर आहिनि त आउं जो उन्हनि सां तव्हां सभिनि जे पूरे हाले सां वाइदो थो करियां त आउं इलेक्शन कंटेस्ट नथो करियां भले उहे दोस्त अची पाण थियनि पंहिंजी जेको आहे कमकार खे वठनि असांखे कंहिं क़िस्म जो को एतबार कोन्हे हा इहो ज़रूरु कंदासीं त उन्हनि सभिनी जेके कंटेस्टिंग कैंडिडेट आहिनि असांखे जेको लोकल बहितरु लॻो त हीअ असांजी फलाह लाइ ऐं असांजी वेलफेयर लाइ ऐं वकील जी जेको आहे डिग्निटी लाइ उन सां दुख सुख में बीहण वारो आहे उनखे कंसीडर ज़रूरु कंदासीं त दोस्तो सभिनी दोस्तनि जेकी ॻाल्हियूं कयूं